खैरपुर में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त खैरपुर में यूनियन काउंसिल शादी शहीद जो सियासी ऐं समाजी अॻवान मोहम्मद इब्राहिम आराई जी घरवारी ऐं नज़ीर अहमद आराई, इरशाद हुसैन एडवोकेट वज़ीर अली ऐं हाजी बशीर अहमद आराई जी भाॼाई हिन जहान मां लाॾाणो करे वई है, जंहिंजी जनाज़े निमाज़ ॻोठ पीर महर मिशाक में अदा कई वई है। जनाज़े निमाज़ में सियासी समाजी सहाफ़िन वकीलन इलाइक़े जी मौज़ी शख़्सियतन वॾे तादाद में शिरकत कई है। बाद में अबाणे कब्रिस्तान में मिट्टी मां हवाले कयो वियो है। ॿिए तरफ़ यूसी शादी शहीद चेयरमैन हज़रत लोंग फ़कीर जे सजादा नशीन फ़कीर शेर अली ॾेथो, उस्ताद ग़ुलाम सरवर धारेजो, सैयद पीर करारदीन शाह, अॻूणो DSP अब्दुल मजीद आराई, सहाफ़ी अब्दुल सत्तार महराणी, वॾेरो मोहम्मद खान शलबाणी, वॾेरो लाल खान धारेजो, परवेज़ अली ऐं ॿियनि दरगाह पीर महर मिशाक भरिसां ॻोठ मोहम्मद शरीफ आराई में पहुची मोहम्मद इब्राहिम आराई सां ताज़ियत कई ऐं ताज़ियत जो सिलसिलो जारी है। मज़ीद ख़बरन ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।